दोस्तों हुक मौजूद दोस्तों गुज़िरियल 25 तारीख़ ते कंबरे भरिसां हिकिड़े फार्म हाउस ते असांजे दोस्त डॉक्टर ज़ुल्फ़कार राहू जे हिकिड़ो डायलॉग रखायो जंहिंमें मुख़्तलिफ़ दोस्त सियासी समाजी ऐं इंटेलेक्चुअल शामिल थिया। तमामु हिकिड़ो सुहिणो बहस हो जेको बहस जो मौज़ू हुयो त असांजे ज़रई समाज में हारियुनि जो जेको किरदारु जुड़े थो पियो या उन्हनि जो जेको इस्तिसार थिए थो पियो त उन मुतालिक़ का पॉलिसी माण्हू ठाहे। छो त हिन वक़्तु ताईं असां ॾिठो इहो आहे त असांजो समाज जेको आहे उन में का बि सर्वे न आहे, उन में के बि अंग अखर न आहिनि, उन में को बि ओपिनियन मेकर न आहिनि। उन्हनि में असांखे का ख़बर नथी पए पई त कहिड़ी ॻाल्हि सही आहे कहिड़ी ॻाल्हि ग़लति आहे। ऐं अक्सर असांजा जेके सियासी कारकुन समाजी वर्कर या असांजा जेके साञावंद आहिनि उहे धोखा हणंदा आहिनि या उन्हनि जी जेका पंहिंजी ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे उन मुतालिक़ उन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदा आहिनि। त इन मौज़ू ते तमामु सुठी टेका टिप्पणी थी ऐं उते दोस्तनि उन में भरपूर हिसो वरितो जंहिंमां लाभ सभिनी पिरायो ऐं मां बि उते तमामु घणो सिखियुमि। छो त उते जेके दोस्त हुया उहे सुठा पढ़ियल लिखियल वकील, दानिश्वर, सियासी वर्कर ऐं डॉक्टर इहे सभु दोस्त उते मौजूदु हुया। दोस्तो उते मूं हिकिड़ी ॻाल्हि उथारी त मूं चयो त सिंध जे माण्हुनि खे पैराडाइम शिफ्ट ॾांहुं वञणु खपे। सिंध जे माण्हुनि खे सिंध जे माण्हुनि खे ज़रई शोबे खे 3 तलाक़ूं ॾेई करे अर्बनाइज़ेशन थियणु खपे ऐं शहरनि ॾांहुं अचणु खपे। मुंहिंजे इन मौक़िफ़ ते तमामु घणो ॾे वठि थी ऐं इलाही दोस्तनि उन ते एतिराज़ बि कया, जाइज़ एतिराज़ बि हुया ऐं बहरहाल मुंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ हुयो ऐं अञा बि आहे। किन दोस्तनि चयो त जेकॾहिं असांजो सॼो जेको मुआशिरो आहे उहो ज़रई मुआशिरो आहे, उनजी जेका अक्सरियत आहे उहा ज़राअत ते मदार रखे थी। उहे सभु जेकॾहिं महिनत मज़दूरी ॾांहुं हलिया वेंदा, शहरनि ॾांहुं हलिया वेंदा या कारखाननि में कमु कंदा त असांजी ज़मीनुनि खे केरु खेड़ींदो या काईंदो ऐं उन असां काॾों खाईंदासीं। पोइ दोस्तनि जे किन ॻाल्हियुनि ते तमामु घणो ॾुख बि थिए पियो ऐं उन्हनि जी उन सम्झ वारे लेवल ते थोरो अफ़सोस पियो थिए। मिसाल तौरु हिकिड़ी कम्यूनिटीज़ अहिड़ियूं आहिनि असांजे पाकिस्तान में या असांजे सिंध में ख़ुदि जेके ज़रई शोबे सां वास्तो न आहिनि। छा मिसाल तौरु उर्दू आबादी आहे, उर्दू आबादीअ जो वास्तो असांजे ज़राअत सां न आहे। छा उहे हिकिड़ी राति बि हिकिड़ो वेलो बि बिना खाइण पीअण जे जेको आहे सो रहिया आहिनि छा? मसइलो इहो आहे त असां तरक़ीअ वारे पासे ॾे वञूं, असां उन पासे ॾे वञूं जेको वधीक प्रोग्रेसिव आहे, उन पासे ॾे वञूं जिते असांजी सम्झ थोरी वधीक हुजे। असांजे ख़ुदि दोस्तनि उन्हनि साॻियुनि दोस्तनि इहा ॻाल्हि कई त ज़रई मुआशिरो पोइते पियल मुआशिरो आहे। ज़रई मुआशिरे में जेका हारियुनि जी जेका सोच आहे उहा मज़दूरनि जी सोच खां बि थोरी पोइते हूंदी आहे। मज़दूरनि में यूनियन साज़ी जो अमल दख़ल हूंदो आहे, उते उहे गॾु हूंदा आहिनि, गॾु कमकार कंदा आहिनि त हुननि में ॿधी ऐं इतिहाद जो हिकिड़ो उनसर हूंदो आहे। जॾहिं हारियुनि में इहा शइ न आहे, पोइ जॾहिं इहे सभु शयूं मज़दूरनि में आहिनि त असां पंहिंजे माण्हुनि खे मज़दूरी करणु छो नथा सेखारियूं? असां पंहिंजे माण्हुनि खे बिज़नेस तरफ़ छो नथा वठी अचूं? असां पंहिंजे माण्हुनि खे पैराडाइम शिफ्ट लाइ छो नथा चऊं? असां ठिको खयो आहे सॼे सिंध जे वॾेरनि ऐं जागीरदारनि ऐं सरमाएदारनि ऐं जो त असां उन्हनि जा बिभ भरियूं ऐं जेकॾहिं फ़र्ज़ु कयो सिंधिया समूरा हारप छॾे करे ऐं हू मज़दूरी कनि था, को चिंची थो हलाए, को रक्षा थो हलाए, को ॿेड़ी थो हलाए, को मच्छी थो मारे, को रेड़ी थो हलाए ऐं को दुकान थो खोले ऐं को टैक्सी ड्राइवर थो थिए, को मोटरसाइकिल थो मैकेनिक थिए, को ॿियो कारुनि जो मैकेनिक थो थिए पियो। त इन मां छा उन्हनि हारियुनि जे ॿारनि खे हारियुनि खे नुक़सानु थींदो या फ़ाइदो थींदो? मुंहिंजे ख़्याल में त इन में को बि नुक़सानु न आहे, इन में फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। हिकिड़ो फ़ाइदो त इहो आहे त ज़रई समाज या ज़रई मुआशिरो ग़ुलामीअ जी बदतरीन शिकिल आहे जंहिंमें माण्हू पंहिंजे जागीरदारनि, पंहिंजे सरमाएदारनि, वॾेरनि, पीरनि, मीरनि उन्हनि जो हिकिड़ो अणसिधी तरह सां ज़रख़री ग़ुलाम हूंदो आहे। उन ज़रई मुआशिरे में ज़राअत सां वाबस्ता जेके माण्हू आहिनि उहो रुॻो हिकिड़ो फ़र्दु न कमाईंदो आहे, हुननि जी पूरी फैमिली 24 कलाक उन कम में लॻल हूंदी आहे। जॾहिं त सरमाएदाराना मुआशिरे में या ॿिए कारोबार में या ॿिए धंधेदारीअ में, ॿिए वाणिज्य वापार में हिकिड़े मख़सूस टाइम ते पंहिंजो कारोबार कंदो आहे ऐं उनखां पोइ माण्हू कारोबार करे या न करे उहा उनजे वस जी ॻाल्हि हूंदी आहे, उनखे को बि चवण वारो न हूंदो आहे। त ज़रई मुआशिरे खां
सिनती माशरे ॾांहुं वञणु, ॻोठनि खां शहरनि ॾे वञणु ऐं ज़रात खे छॾे करे वणिज वापार ॾांहुं अचणु, इहो ख़ुदि हिकिड़ो तरक़ी जो ॾाको आहे जेको असांजे माण्हुनि खे असांखे सेखारणु खपे, न की उनजी मुखालफ़त करणु खपे। पर अफ़सोस इहो आहे त असांजा माण्हू रुॻो इन जे लाइ त असांखे हारियुनि जी सियासत करणी आहे, तंहिंजे करे हारीअ खे हारी रहणो आहे। हिकिड़े दोस्त अफ़सोस जो इज़हार कयो ऐं मूंखे त उन ते ॾाढी हैरत थी। उन चयो त असांजा वीचारा ग़रीब हारी कंहिं ज़माने में जेको आहे सो गाह जेको ॻाईंदा हुआ उहो ॾांदनि ते ॻाईंदा हुआ ऐं हर जेको ॻाईंदा हुआ पंहिंजे ॾांदनि जे जोड़े ते ॻाईंदा हुआ, त उन नमूने सां हुननि जो ख़र्चु घणो कोन थींदो हुयो। ऐं हाणे जीअं त ट्रैक्टर अची विया आहिनि, हर ट्रैक्टर था कनि पिया ऐं थ्रेशर अची विया आहिनि, तंहिंजे करे ऐं उन सां उनजो थिए पियो। अफ़सोस मूंखे उनजे सम्झ ते इहो थियो त इन्हनि कमनि सां या इन मशीनरी अचण सां हारियुनि खे फ़ाइदो थियो ऐं नुक़सानु थियो आहे। हारियुनि जो टाइम केतिरो थो बचे पियो। असांजे माण्हुनि खे रुॻो इहो आहे त हारी भले 10 ॾींहं जेको आहे सो कंहिं कम में लॻो पियो हुजे, रुॻो 2 रुपया बचाए। बाबा जेकॾहिं थ्रेशर आहे उहो अधु कलाक में 20 खरार जेके आहिनि उहे अन जा कढी थो ॾिए पियो ऐं उन में हूअं गाह ॻाइण में वावर करण में असांजे जेकॾहिं 20 ॾींहं लॻनि त तव्हां छा था सम्झो पिया त जेको अधु कलाक वारो कमु आहे उहो 20 ॾींहंनि में थिए, त उन में फ़ाइदो कंहिंजो थियो? हारीअ जो फ़ाइदो थियो या ॿिए कंहिंजो फ़ाइदो थियो? तंहिंजे करे असांजे सियासी दोस्तनि जी जेका सोच आहे उहा बि ॾाढी महदूद आहे। मूंखे इहो ॾिसी करे ॾाढो मुंहिंजी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे ऐं उहो मां उन ते टोको कोन थो कयां पियो, पर मां हिकिड़ी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन ॾियां थो ऐं मूंखे हक़ु आहे त मां पंहिंजो ओपिनियन ॾियां थो पियो। त इन हिसाब सां असांजे दोस्तनि खे बेसिक शयुनि ते फोकस करणु खपे, क़ौम खे विजन ॾियणु खपे, क़ौम खे हिकिड़े सही रस्ते ॾांहुं असां जेकॾहिं उनखे नथा हलाए सघूं, भला मुंहिंजे चवण सां समूरा जेके सिंधी जा माण्हू आहिनि उहे ॻोठ छॾे करे शहरनि ॾांहुं कोन वेंदा ऐं उहे हिकदमि ज़रई मुआशिरे खे छॾे करे सरमाएदारी मुआशिरे में दाख़िल कोन थींदा। पर इहा सोच त मुंहिंजी आहे न, ऐं मां इन सोच तहत मां पाण ॿाहिराड़ी खां निकिरी करे शहर में आयो आहियां ऐं उनजा मूंखे वॾा फ़ाइदा पिया आहिनि। जेकॾहिं मां ॿाहिराड़ी में ॻोठ में हुजां त हारीअ जो पुटु हुयुमि, हारी हुजां ऐं मां प्रोफेसर न थी सघां ऐं मुंहिंजा जेके 7 ॿार आहिनि उहे पोस्ट ग्रेजुएट न कंदा, उहे ऑफिसर थी न सघंदा। तंहिंजे करे जेकॾहिं मां पंहिंजो मिसाल बि ॾियां ऐं मूं जहिड़ा जेके ॿिया मुंहिंजा माइट आहिनि उन्हनि बि जॾहिं उन ज़रई मुआशिरे खे छॾे करे हू इल्म जे पासे आया, हू वणिज वापार जे पासे आया, हू धंधेधाड़ी जे पासे आया, त उहे असांजे ॻोठाणनि खां हर हिसाब सां ख़ुशहाल आहिनि। ज़हनी सतह हुननि जी भरी आहे, हुननि जो जेको उथणु वेहणु आहे मुआशिरे में उहो भलो आहे, हुननि जा घर भरा आहिनि, हुननि जे ॿार सुठी तइलीम फिराइनि था पिया, हू खाधो सुठो खाइनि था पिया, हू कपिड़ो लटो सुठो पहिरनि था पिया। त दोस्तो असांजी क़ौम खे तरक़ीअ ॾांहुं सुठनि शयुनि ॾांहुं माइल करणु खपे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।